अस्सलाम वालेकुम दोस्तों, राजपुर वॉइस में तमाम सभिनी खे भलीकार। नौशहर फिरोज ऐं कंडियारे शहर में एक वॾी ख़बर अची वई है। सोलंकी बिरादरी जी कुछ औरतन अतई डॉक्टर खिलाफ प्रेस कॉन्फ्रेंस कई। अचो तो ये प्रेस कॉन्फ्रेंस ॿुधो, तफ़सीलात बाद में ॿुधाए। मतलब पहिरियां मां अमी सां वयमि, मुंहिंजी तबियत ठीकु कान हुई। मां जो वयमि त मां चयोमांसि त मां चयो दवा वठणु वयमि डॉक्टर राशिद हुर खां। त उन चयो त तुंहिंजी अमी ॿाहिरि बीहई, तूं अंदरि अचु। मां जीअं अंदरि वयमि त मूंसां मतिलबु टे हिकिड़ा हमरा ॿ हिकिड़ा नामालूम हमरा हुया, ॿिया हुया गुलाम अली ऐं फारूती में हुयो। तंहिं में राशिद डॉक्टर माना डॉक्टर न आहे, मतिलबु इहो कूड़ आहे, अतई डॉक्टर आहे। पोइ हिन मुंहिंजी इज़त लुटी, अलाए छा मां छा कई, एॾी नाइजाज़ी मूंसां कई। मूंखे वीडियो हीअं करे ॾेखारे, हे मां तुंहिंजी इज़त लुटी आहे, मूंसां तूं शादी कर। मां चयोमांसि ठीकु आहे, तो मुंहिंजी इज़त लुटी आहे। मां उहो ॾिठमि, मूंखे अलाए कहिड़ी शइ सिंगराई। मां उथियमि जो त मां ॾिठमि त मूंखे होश ई कान हुयो, मुंहिंजो सफ़ा दिमाग़ फिरे पियो। मूंखे चई तूं मूंसां शादी न कंदीअ न, मां तुंहिंजो हीउ वीडियो वायरल कंदुसि। उन खां बावजूदि मां चयोमांसि मां घर वञा सोचां। हिन चयो ठीकु आहे। मूंखे व्हाट्सएप ते तंग करणु कॉल ते मूंखे वरी डिलीट करे छॾे। व्हाट्सएप ते चई मूंसां शादी कर। मां चयोमांसि ठीकु आहे, मां सोचियो मां तोसां शादी कंदमि। मुंहिंजो वायरल वीडियो क़ुर पाक मां खणी थी अचे, मुंहिंजो वायरल वीडियो न कर, मां तोसां शादी कंदमि। हिन सां मां मतिलबु मां चयोमांसि मां जो तोसां शादी कयां, तूं मूंसां छा छा लिखी ॾींदे। हिन चयो मां तोखे हक़ मार में 10 लख लिखी ॾींदसि ऐं हिकु प्लाट लिखी ॾींदसि। मां चयो ठीकु आहे। मां उन खां बावजूदि प्लाट बि लिखायोमांसि ऐं इहो हक़ मार जो 10 लख लिखायोमांसि। मां वरी शादी हिन सां तय कई। इन खां बावजूदि हे 3 महीना बसि गुज़रिया। हिन शराब पी मूंसां एॾी नाइजाज़ी कई, छा ॻाल्हि ॿुधाए। ग़लति माना हिकिड़नि इस्तेमालु करणु मूंखे। ऐं मतिलबु पोइ वरी 3 महीननि खां बावजूदि वरी वीडिया भरण लाइ छा मां छा करणु माण्हुनि खे आणणु। मां चए त तूं प्राइवेट ते हल, मूंखे कमराए ॾे, त पोइ माना मतिलबु पोइ मां तोखे रखंदुमि, न त मां तलाक ॾींदुमि। मुंहिंजी भेण जे नाले चए, हिन जे नाले, हिन जो शाइस्ता नालो, हिन जे नाले चए त हिन सां मूंखे यारी रखराए ॾे, ग़लति कमु कराइणु ॾे, पोइ मां तोखे तलाक कोन ॾींदुसि, न त मां तोखे तलाक ॾींदुसि। इहो 10 तारीख़ असां सां मसाइलो कयो अथई। हिन 10 तारीख़ हिन जे शाइस्ता जे नाले चई हिन सां मूंखे यारी रखराए ॾे, ग़लति कमु कराए ॾे। उन खां बावजूदि मां कोन कराए ॾिनामांसि, त पोइ मूंखे तलाक ॾिनी अथई। हाणे मुंहिंजी अपील आहे DIG के जेके बि आहिनि मूंसां मदद कनि, मां बाहूं थी वधाइनि, मूंसां मदद कनि, मुंहिंजो आवाज़ उथारनि, जीअं ॿी का छोकिरी खे न्याणी खे ईअं न थिए, न कनि। बावजूदि गुलाम अली मलाह, फारूक मलाह ऐं राशिद अता जो डॉक्टर आयो। मूंखे चयईं त पिस्टल रखे मुंहिंजे सीने ते, मूंखे चयईं जे तूं कुझु बि कयो असांजे बारे में जाम, मूंखां प्लाट वठण जी कोशिशि कई या मतिलबु प्लाट मां तोखे लिखी ॾियां थो, मूंखे 10 लखनि जी त को एक्शन खई त मां तोखे इहे वायरल वीडियो कंदुमि ऐं तोखे गुलू खां ऐं इन खां फारूक मल्ला खां माराईंदुमि। पोइ मुंहिंजा कुझु बि थियो, ज़िम्मेवारी इहे ई आहिनि। अमी वई हुई, उन खां बावजूदि मां पंहिंजे घर हुयमि। मुंहिंजो अमी जो घर आहे पोइ हिते, हे सॼो कूड़ थो हाणे त गॾु आहिनि मूंसां। मां इहो कसम खणण जे लाइ तयारु आहियां।